नाज़रीन, मीरो खान भरपासे में रबी जी फसल पोखाई शुरू थी वई आहे, पर पानी बहरान सबब आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। इन्हनि एरीगेशन अमलदारनि खां तुर्त पानी ॾियण जी घुर कई आहे। अचो त ॾिसूं था मुजाहिद सुमरो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, मीरो खान में रबी जे फसल के पानी न मिलण जे करे आबादगारनि सां अचो त ॻाल्हि ॿोल करियूं। हुननि जो छा चवणु आहे त संदन खे जेका पानी जी खोट आहे ऐं दरपेश मसइला जेके आहिनि उन बाबति अचो त ॻाल्हि ॿोल करियूं। हुन जो छा चवणु आहे? वेल जो पानी जो पीआरियूं था, तमामु ख़र्चो ज़्यादा अची वियो आहे। असांखे तमामु नुक़सान में असां अची विया आहियूं। वज़ीर आला खे अपील था कयूं त महिरबानी करे असां सां तावन कनि। आबादगार जेके बि आहियूं असां तमामु खसारे में आया आहियूं। ॿिज भाण जेको बि आहे, कुड़मी जेको बि आहे, उहो तमामु खसारे में आहे। हितां हुतां कढियो आहे, जर बि असां वटि कोन्हे, पर उहो बि पूरो न पी सघियो आहे। तमामु तकलीफ़ आहे वॾी। में घटि असांजो जेको आहे त 20,000 रुपया एकड़ ते ख़र्चो अचे थो। ॿिज भाण पाणी असां वॾे खसारे में अची विया आहियूं। छा कयूं, काॾे वञूं? हाणे इहे ॾाढा रड़ियूं कया आहिनि, पुकारियो आहे, को ॿुधे ई कोन थो। काॾे वञूं? अला मालिक। फसल काॾे वञे भला, छा कयूं? ग़रीब माण्हू असां 5 रुपया हूअं अवेल थोरा बचनि, हाणे त बचंदा ई न। भाण ॿिज वॾा महांगा, ख़र्च कणिका पाणी पैसनि ते 1000 रुपया कलाक, 2000 कलाक गरीब। बसि बोर हणूं था, 60 बोरनि मां बोर बि पाणी नथा ॾियनि। हले ई नथो पाणी, कयूं छा असां? कैमरामैन तौसीफ़ सुमरो सां गॾु मुजाहिद सुमरो, मेरान टीवी, मीरो खान।